मथा जिबरी तौर ते तशद्दुद कयो, FIR कटियूं, गिरफ़्तारियूं कयूं, पर अॼु ही सभु धरती जा वारिस कराची जी दिल कराची प्रेस क्लब ते इहो उन्हनि खे चिताव था ॾियनि त तव्हां केतिरियूं बि इंतकामी कार्रवाइयूं कयो, तव्हां केतिरो बि धरतीअ खे लुचो फुरियो ऐं हिते धारियुनि खे आबाद कयो, धरती धड़ियुनि खे अक़लियत में तब्दील कयो, पर असीं सिंध यूनाइटेड पार्टी जा कारकुन अॻुवान तव्हांजी रस्ता रोकंदा, उहे भले कहिड़े बि हाल में हुजनि, पंहिंजी धरतीअ ऐं पंहिंजी ज़मीन ऐं पंहिंजे वहदत तां कंहिं बि सूरत में हथ न खणंदा। ऐं ख़ासि तौर ते जेके नौजवान आहिनि कराची में जेके रहनि पिया, ख़ासि तौर ते उन्हनि लाइ त हाणे कराची लीड कंदी सिंध खे, उनजे करे तव्हांजो ही जेको अॼु नंढो मेड़ाको आहे, इहो नंढो कोन्हे, इहो सॼी सिंध खे लीड पियो करे, इहो उत्साह आहे सॼी सिंध जे लाइ। ऐं मूंखे यकीन आहे त असीं हर हाल में असीं फातह थींदासीं ऐं दलाल किरदार आदड़ कंदड़ जेके पीपल्स पार्टी जा हिन ज़रदारी जा जेके बादशाह आहिनि उन्हनि खे शिकस्त थींदी, बैरिया टाउन खे शिकस्त थींदी ऐं उनखे पंहिंजो हितां जो पए त तॾो वेहणो पवंदो। ऐं आख़िर में बलम चवंदो त अमलोली न ॾे, अमलोली न ॾे, मूंखे आ जागणो, जबल आ जागणो, क़ौम खे जाॻाइणो। अमलोली न ॾे, अमलोली न ॾे, मूंखे आ जागणो, जबल आ जागणो, क़ौम खे जाॻाइणो। ही जेका क़ौम आ जा सदिन खां सुतल, हिन खे माउ जी आ का लोली मिलियल, जेको खसिजी वियो हो अबे खां अमा, जेको खसिजी वियो हो अबे खां अमा, उहो नंढड़े अधे लाइ अमा छल वठां, ॾे दुआ आहे अमा सॾ सॾ में ॾियनि, सॾ मौजे में ख़ुदा शल असर को रखे, असर को रखे। जी असीं